जानी कावड़ नकदा गयो हयाती वाला छाए इना तेजा उनमें चार हम पत्ते लाए होए होए पानी 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 अस्सलाम वालेकुम गरीब जो संगा अच्छा लाखेरा खुश तबियत सही दोमिंदो क्या सब ठीक होंदा क्या ना भाईजान जी त जुमे जो डी आई सबनी पेरी फर्स्ट आवाल ता सबनी भाईरन गे भेणन गे जुमा मुबारक समझदा सो हलो आन रेडी लगा बैठा हूं के विंदा सी भाईजान सेलर ते सो बाइक के जैसे अंदर बाइक जी गाड़ी चाबी करनी है आई थिंक बाइक की गाड़ी चाबी न बाइक करनी है बाहर समझदा सो आई थिंक त असां मतलब मैं भी अज कैंछा वञूं ये वयासीं तव्हांखे ज़रूर विज़िट कराईंदासीं सो हलो हलो भाई तव्हां मिलूं था बाइक पे भाईयान माशाल्लाह छा मौसम होए 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 हवा पई थी लगे मतलब फुल एंजॉयमेंट जीअं चइबो आहे उअं ॿियो तन्हाई ॿियो मतलब अहिड़ी हवा वरी वण ॾिसो लुॾंदा पिया आहा जानी कावड़ नकदा गयो हयाती वाला छाए मरी विंदा थी दुनिया छडे विंदा थी हिन दुनिया में के रहंदो जियो मां के आए के विया हाय हाय ही दुनिया दौलत छडनी है हाय हाय के न रहंदो हिते जियो जियो नई जवानी में हला वञनि था असां बि हिकु ॾींहुं हला वेंदासीं हाय हाय काॾे वेंदो क्यों न दुनिया में रहंदासीं जियो मां कुझु कोन खणी ईंदासीं त खपनि बि हथ नसीब थिए असांजे लाइ हाय हाय हिते ॿाहिर आज़ादी ते अंदर उंधा जो घर आहे जियो जियो हर जियो शइ पुछाणी पवंदी अंदर छा असर आहे वञी तेरे खां छा असर हूंदो अंदर जेके विया त उन्हनि खे ख़बर हूंदी हाय हाय तो भाईयान मौसम ता अरे बाज वेठो आहे छा वेठी आहे हां पकड़ियूं छपायूं धूमपड़ी ड्रांदी ये मुंहिंजो घर न ट्रांदो ये हवा पे पार ट्रांदो त मां बि तो भाईयान पाण वञूं था नमाज़ हिकु थी वियो आहे देरि थी वई आहे ॾिसो मां रियो कीअं बीठी आहे साम्हूं 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 हे त लैंड क्रूज़र आहे हिन जो मतिलबु तव्हां सोचो ई न हे रियो तो भाईजान पाण वञूं था पिया मस्जिद जी तरफ़ विथ डीगरो ऐं बदनू ये वो ऐसा जो जी जिंदगी में ठाकर जो नमाज तो पढ़ना हा हा जिंदगी में हा हा नमाज तो जिंदगी में पढ़ना ये बागी पढ़ बागी दो खेर खुश खेर फर्स्ट क्लास मैंने लगा पियो ही ना झंडा लुटे ना ने झंडो लुटे ना आजो सो विलेज ब्यूटी था चेक क्यों माशाल्लाह माशाल्लाह अले अमलन के राज के भाईयान फाइनली पाण अल्लाह जो फर्ज अदा कयो थी हाणे वञो जाओ मुझे नाले चक्कर दे गाड़ी पर चंबा नाले चक्कर ले भाऊ अड़े असां तेल भराए परेशान नहीं आऊं तारी चक्कर सरे भाईयान पाण मोटिया पिया था वञूं घर जी तरफ़ अस्सलाम वालेकुम या सर्दी 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 वोट नहीं हम चक्कर यानी ये बेचारा आज जिंदगी में फ्लाई ये तो भाईयान पाण हाणे वञूं था पिया किथे था वञूं घर सेलर ते रोज़ी ते मौसम तो माशाल्लाह बरसात थी वई आहे सफ़ा पर दुआ कयो बरसात बस ये बच्चे में देख रहे हैं ये बंदा क्या कर रहा है पूछे मुझे पड़ी हो गई साड़े लगा पड़ा है बी गाल ॿुधायां मां आहियां एमपीए जे शहर जो मतलब एमपीए जे ॻोठ जो माइल कीअं न असांजे ॻोठ भाईजान मौसम तव्हां ॾिसी सघो था छा मौसम आहे ओए होए 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 गज़ब 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 तो पाण नमाज़ वमाज़ पढ़ी आयासीं थोरो घणो कमकार कयोसीं हाणे वरी वञूं था घर जी तरफ़ सेलर ॾिसो अॼु वीरानी वीरानी लॻी पई आहे वीरानी वीरानी छो जो मींहुं वसण जा इम्कान आहिनि जनरेटर बि असां लिकाए छॾियो आहे पाल ॾेई
सो भाईजान असां भागे चओ असरनि खे त असांजी वाच ॾे ॾिसो केॾी ठहे थी था असांखे ठहे थी असांखे वाच असांखे ॾे असां नवां व्लॉग कराइण थिया आहियूं असांखे ॾियो पंहिंजी कीअं बि करे तोखा सवाही दिलड़ी वेलकम टू बैक अगेन डे 2। तो भाईजान ॾिसो राति असां बारिश वसी आहे गोरे जेती गब जिस गार्ड गोरे जेती गब समीर भाईजान थोरो ॾिसो थोरो थोरो तव्हांखे चंबो लॻे दिल्ली चए तव्हांखे चंबो लॻे गप आहे वॾो मज़ो लॻो पिया बारिश खे इंजॉय कंदा अथव तूं सफ़ा सफ़ा बारिश बारिश थी वियो आहे मुल्क मैदान थी वियो आहे माजिद ॾिसूं खां ओॾी ख़्याल सां शिल्पी न थी वञूं ओए होए 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 जिस कार्ड खाना सलाम अलैकुम भाईजान बारिश के एंजॉय क्यों था न बारिश के एंजॉय क्यों था न हाँ अल्हम्दुलिल्लाह बारिश की एंजॉय किया सर्दी लगी पई आहे भाईजान सर्दी तमाम ऐसा जो प्री प्यारो दोस्त है ऐसा जो डीलर है राशिद कोसो साहब नहीं पेटीले भाग जो था ए ने के ऐसा ही भारत क्यों कुछ अब भारत दवा वाह प्रोटोकॉल लिए राशिद कोसो साहब साहब ता बारिश के एंजॉय क्यों छुट्टी जानी बाबा एंजॉय भाई वेरी मोटी आई है जनवरी मतलब आखिरी थद जान बटे झटका बस वरी इन थद ला सिकंदा हां बिल्कुल या सुठी गाला जो अॻियां वरी बाहर जो मौसम को अचे उन में इंशाल्लाह ताला मज़ो वठंदा हां सही ता बहु बारिश के एंजॉय भाई बारिश ॾिसी तो धुप लॻो पियो मुल्क पेर देर ख़राब पेटीला तो भाईजान पाण फाइनली रोड तां चक्कर मोटी आया थी बराले मल 4:30 था थियनि 4:40 पर मथे सूर पइजी वियो सफ़ा छो सूर पिया सॼो ॾींहुं रुलण वारा माण्हू अॼु सॼो ॾींहुं घर में वेठा आहियूं तॾहिं सो हिन महिल बाइक कढी आहे मूं भाउ मां सीउ जे मींहं जे गप खे पुॼी पवंदासीं थोरो राउंड हणूं सो पाण हलंदासीं हिन महिल किथे दुबई होटल ते चांहि पीअण थोरो रिफ्रेशमेंट करणु जीअं थोरो माइंड सेट थी वञे सम्झो था न हलो वरी तव्हां सां मिलूं था अॻिते हमरा इंतज़ार में बीठो आहे ओ देखो माय जान चेक इट द व्यू ओए होए 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 परेशान बुढ़ा गुशो तो भाई यार असां रोंग वे ते था वञूं ॼण रोंग वे असांजे अबनि जो आहे सम्झो था सी आयो न सी आ जानी बाइकर सी आ सी आहे बैकर सी आहे सम्झो था हेलो माहिर चाला खुश खैर तर सही फर्स्ट क्लास चलो 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 तव्हां खाली को ॾिसो असां चांहि हिते ई पीतीसीं छो जो सी हो सी ॾाढो जानी बैठक सुठी अरे वो बीठी आहे हाणे मां वञूं था सम्झो था भाईजान सूरत हाल ॾिसी सघो था हाणे असां वञूं था वरी तव्हां सां मिलूं था रस्ते में टोपलो सी आ तो भाईजान वरी बारिश स्टार्ट थी चुकी है हल्की 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 बारिश समुंदर पार में तेरे पीछे पीछे हाणे गानो के चवां शिल्प थी वञा केॾो सीन थी अलाह माफ़ी आस्ते आस्ते वो कैमरा बंदि कर सची वञा शिल्प थी वञा भाईजान बारिश वसी रही है आवाज़ तव्हां ॿुधंदा हूंदव बियो तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कयां मां नजर आया वाला है ना साहिल ॾाढो शिशको दी हुई तेज 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 अस्सलाम वालेकुम भाईजान बरसात हिमल में बसे पई भाईजान तव्हां चओ पा त तव्हांजा लुक तव्हांजा लोकेशन बिगड़ी आहिनि हाणे तव्हां ओके था लॻो असांखे थियो कुझु मसलो तव्हां सां शेयर कयो असांजे हिकिड़े व्यूअर्स तव्हांजे लाइ क़ुरान खानी मतिलबु दुआ कराई आहे अल्लाह सुम्मा आमीन या रब्बुल आलमीन या रब्बुल आलमीन अल्लाह पाक तव्हांखे ॿुधायूं उनके आबाद रखे मुझे ॾिसंदड़नि खे अल्लाह खुश आबाद ऐं कोसे वाव खां बचाए जियो हमेशा अहिड़ी थधिड़ियुनि हवाउनि में रहे छॾ यार सीधो ते एॾी थधी हवा न हुजे थोरी न जो हैप्पी हैप्पी मुस्कुराईंदा रहो
मुस्कुराइण इबादत आहे, हिलाल रोज़ी कयो, हिलाल रोज़ी करण बि इबादत आहे। जियो, जियो। अलाह जो निमाज़ जो 5 वक़्त फर्ज़ अदा कयो, बेशक। अलाह खे यादि कंदा रहो, मौत खे बि यादि कंदा रहो। जियो तो भाईजान को समूह तो यारे खुशबू तोखे लॻल आहे, तमामु प्यारी खुशबू आहे, अलाए अतर आहे, अलाए बॉडी साईं दिस कार्ड अतर, दिस कार्ड दादू जो अतर। अरे हे त शइ भली आहे। मां तो चवां थी ईअं थोरो ईअं हणी ईअं जीअं घिटी मां लंघनि। वाच तो आई है, वाच तो आई थी लगी अच्छी अच्छी वाच जेकी आहे, वाच तो आई आहे, ॾिसंदड़ ॾिसंदा हूंदा आहिनि वाच तो भाईजान पाण डायरेक्ट तव्हां मिलूं था कार में वेही करे, छो जो अॼु मौसम सुहानी मीहानी लॻी पई आहे। तव्हां ॾिसो जानी जानी तो जुदाई वो करी असां हलो अॼु तव्हां मिलूं था भाईजान दिस कॉल्ड दुबई होटल। आज से अॻियां वेठा यार पंहिंजी अल्टो खे आई एम मिसिंग माई अल्टो मिसिंग 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 बाबा साईं ॿुधी मुंहिंजे ख़्याल में व्लॉग ॾिसंदा मोकिलियो महिरबानी करे में घुमंदा था हरू भरू छाऊं चए इंतज़ार में ॿाहिरि न हलूं जो दिस कॉल्ड गोॾे जहिड़ी गप उनमें 4 नंबर तेज है। अड़ी लोग तो मर जाए वन ऐसा ऐसा बोला कहीं को उड़ी संगत चाह अंदर पीती थी विसरी वही यार शिट शिट तव्हां चवंदा होला ईअं बि वञनि था पर चाह पीती थी चपंद लॻल आहे थोरी थोरी ॾिसो विसरी वई विसरी वई हलो तो भाईजान हाणे पाण रिजवान खे ड्रॉप मथे रोड जानी ना बस पक्का जानी ठीक है कट्ठे ओके ओके हमरा वियो हाणे असां ईंदासीं घर सम्झो था घर 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 दिस इज कार्ड तो भाईजान ओए होए 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 पानी 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 उस्ताद कट्ठे बाबा इरशाद जानी गड उड़ी 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 लाइट बार ने भाईजान पाण फाइनली होटल ता चिल करे आयासीं चाय में पियासीं सैमल ता बैकग्राउंड में मुझे वॉइस ॿुधंदा हूंदव छो या साईं पाड़ाई मस्जिद में जलसो आहे ईअं नफ़्स ॾह बजे आज़ान थियल जलसो आहे मथे दफ़े ईअं थियो छा पोइ हले मुंहिंजे ख्याल में क़ुरान पाक पोइ हले अलाए यासीन शरीफ़ पढ़ंदे हिकिड़े अधे कमेंट कयो त भई हिनमहिल 11 बजे छाजी आज़ान आहे पर जलसो हले पाड़े वारी मस्जिद में असां न यार दिलि कढे बि अॼु निभाग छा कयो सो जलसो अहिड़ो थो हले अलाह जी रहमत वसनी हूंदी मस्जिद में यार वञणु खपे पर सी आहे हलो ॿियारे अलाह भलाई कंदो सो अॼु हिते व्लॉग ईंदा कयूं उमीद आहे कि असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाअल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम।